टिंडोलायर मां खे आगाह कंदा हलूं। शहर में बदमनी वधी वई आहे। ॾींहं ॾिठे जो फुर जा वाक़िआ मामूल बणियल आहिनि। वापारियुनि पारां एहतिजाज करे रोड ब्लॉक कयो वियो आहे। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे टिंडोलायर जे चंबड़ नाके तां 3 ॾींहंनि अंदर 2 दुकानदारनि खां फुर कई वई आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे फुर जे वाक़िअनि ख़िलाफ़ दुकानदारनि चंबड़ नाको रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई थी वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर कंदा हलूं। टिंडोलायर शहर बदमनी जे वर चढ़ी वियो आहे। ॾींहं ॾिठे जो फुर जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वापारियुनि एहतिजाज करे रोड खे ब्लॉक करे छॾियो आहे। टिंडोलायर जे चंबड़ नाके तां 3 ॾींहंनि अंदर 2 दुकानदारनि खां फुर कई वई। फुरनि जे वाक़िअनि ख़िलाफ़ दुकानदारनि चंबड़ नाको रोड ब्लॉक करे छॾियो आहे। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। टिंडोलायर शहर बदमनी जे वर चढ़ी वियो आहे। ॾींहं ॾिठे जो फुर जा वाक़िआ बणियल आहिनि। तफ़सील वठंदासीं। टिंडोलायर मां गुलाम सुल आगाह कजो। जी बिल्कुलु बेशाक टिंडोलायर शहर हिन वक़्तु जेको आहे फौरन हवाले थी वियो आहे। ऐं ॿुधाईंदो आहियां त ॾींहं ॾिठे जो जेको आहे फोरूं मामूल बणिजी वियूं आहिनि। ताजरान पारां जेको आहे टिंडोलायर चंबड़ रोड जेको आहे ब्लॉक करे छॾियो आहे। टिंडोलायर जे चंबड़ नाके तां 3 ॾींहं अंदर हीअ फुर जेको आहे दुकानदार खां फुर कई वई आहे। 3 नामालूम फोरूं जेको आहे तवकल सैनिटरी दुकान जेको आहे ॾींहं ॾिठे जो 18 ज़ोर ते हज़ार रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। दुकानदारनि चंबड़ नाको रोड ब्लॉक करे छॾियो आहे। धरणे सबबु जेको आहे धरणे में जेको आहे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो दुकानदारनि खां रोज़ फुर थी रही आहे। इंतज़ामिया मुलज़िमनि खे गिरफ़्तार करण में जेको आहे मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। इन सिलसिले में राब्ते कंदे पुलिस जो चवणो हुयो त फुर जी ख़बर मिली आहे। शहर जे दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते जेको आहे नाकाबंदी कई वई आहे ऐं फुरनि जी गिरफ़्तारी जेको आहे कोशिशि कयूं पिया। जी महिरबानी।